रमज़ान जे भलारे महीने में सभु कंहिं रोज़ा रखण शुरू करे छॾिया आहिनि। माण्हुनि घरनि जूं सफ़ाइयूं करे छॾियूं ऐं राशन बि वठी रखियो आहे। पर इन्हनि सभिनी तयारियुनि सां गॾोगॾु पंहिंजे पेट जे ख़्यालु रखण लाइ बि तयारी जी ज़रूरत आहे। रमज़ान में जीअं त असां रूटीन खां हटी करे खाधा खाईंदा आहियूं ऐं शरबत पीअंदा आहियूं, त इन जो असरु पेट ते बि ज़रूरु पवंदो आहे। इन लाइ कुझु अहिड़ा तरीक़ा आहिनि जेके अव्हां लाइ काराइता हूंदा। रमज़ानुल मुबारक में बर्फ़ जे इस्तेमाल खां पासो करियो। इफ़्तार करे यकदम थधो पाणी या शरबत पीअण पेट में थधाइण बदिरां गर्मी पैदा कंदो आहे। इन लाइ कोशिशि करियो त बर्फ़ खां पासो करियो। रमज़ान में खंड जा अघ हूअं ई मथे चढ़ी वेंदा आहिनि। इन लाइ जेकॾहिं अव्हां इन जो इस्तेमालु छॾींदा त इहो अव्हां जी सिहत ऐं बजट ॿिन्ही लाइ फ़ाइदेमंद हूंदो। खंड सीने में बलगम जो सबबु बणिजंदी आहे ऐं इन सां जिस्म में ख़राब कोलेस्ट्रोल ठहंदो आहे। बहितर इहो रहंदो त हिन भेरे इन जो को मुतबादिल हथु कजे। इन खां सवाइ सॼो ॾींहुं बुखियो रहण खां पोइ जॾहिं अव्हां तरियल शयूं खाईंदा आहियो त इन जो ख़राब असरु पवंदो आहे, जंहिंसां पेट ॻोरो, तेज़ाबियत ऐं कोलेस्ट्रोल वधी वेंदो आहे। रुॻो इहो ई न, पर ईद ताईं अव्हां जो पेट बि ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। इन लाइ तरियल शयुनि खां लाज़मी बचण जी कोशिशि करियो ऐं इफ़्तार में वधि खां वधि हल्की, थधी ऐं मेवनि वारी ग़िज़ा जो इस्तेमालु करियो। इन खां सवाइ हिकु गिलास नीम गरम पाणीअ में हिकु चमचो इस्बगोल ऐं अधु लीमो निपूड़े मिक्स करियो ऐं राति जे खाधे या इफ़्तार जे 1 कलाक खां पोइ पी छॾियो। इन सां अव्हां जो हाज़मो ऐं पेट जो निज़ाम दुरुस्त रहंदो।